रबना हर मसले जो हल ॻाल्हियूं कमाल खान के ज़ुल्म जी सज़ा तूं नथो ॾेई सघे, उन जी सज़ा उनखे मुंहिंजो रब ॾींदो। कमाल खान जेके तुंहिंजे ख़ानदान जे मथां ज़ुल्म कया आहिनि न, तूं त उनखे उन जी सज़ा ॾेई चुको आहीं। हाणे रब न तोखे ॻाल्हियुनि में अचणो पवंदो। ठीकु आहे गफ़ार खान, मां ॻाल्हियूं करण लाइ तयारु आहियां, पर मूंखे इहो त ॿुधायो त हिन ॻाल्हियुनि ते अमल केरु कराईंदो? अमल मां कराईंदुसि। गफ़ार खान, कमाल खान अॼु ॾींहुं ताईं तव्हांजी त हिकु बि न आहे। जीअं ई हू आज़ादु थी वेंदो आहे त पंहिंजी मर्ज़ीअ जो मालिक थी वेंदो आहे। पोइ मूंखे तव्हां ॿुधायो त तव्हां हुनखे लगाम कीअं ॾींदो? जेकॾहिं कमाल खान मुंहिंजे ॻाल्हियुनि ते अमल न कयो ऐं मुंहिंजे फ़ैसिले जी भञकड़ी कई त उनखे गोलियूं मां हणंदुसि। मां गफ़ार खान, इहे त तव्हां पहिरियां बि ॻाल्हियूं करे चुका आहियो, पर पंहिंजे भाउ मथां गोली हलाइण ॾाढी ॾुखी ॻाल्हि आहे। रबन आख़िरी चकर तव्हांखे मुंहिंजी ज़बान ते एतबार करणो पवंदो। मूं त हर चकर तव्हांजी ज़बान मथां एतबार कयो आहे, ऐं हर चकर ई मूंसां धोखो थियो आहे। न रबन न, धोखे जी ॻाल्हि न कर। बाक़ी ॻाल्हियुनि में हेठायूं मथायूं ज़रूर थींदियूं आहिनि। तॾहिं त चवां थो गफ़ार खान त तव्हां कमाल खान ऐं मुंहिंजे विच में न अचो। कमाल खान जेकॾहिं तव्हांजो भाउ आहे त मुंहिंजो बि भेणियो आहे। उनखे सुधारण जो ठीको तव्हां न आहे खयो। रबन ॾाढ जबर ऐं ज़ुल्म सां जेकॾहिं को ज़ालिम सुधरी वञे हा न, त हिन वक़्त ताईं मां ओठे खे सुधारे वञा। छो त जेतिरियूं सख़्तियूं मूं ओठे खे ॾिनियूं न, अॼु ताईं मूं एतिरियूं सख़्तियूं कंहिंखे बि न आहिनि ॾिनियूं। गफ़ार खान, जेकॾहिं कमाल खान न सुधरियो न, त मां उनखे हिन क़ाबिल ई न छॾींदुसि जो हू ॿीहर ज़ुल्म करे। बाक़ी समूरी ज़िंदगी हू खट ते गुज़ारींदो। बाक़ी हा, इहा ॻाल्हि ज़रूरु आहे त मां उनखे मारींदुसि कोन। हिन ॻाल्हि खां तव्हां बेखौफ़ थियो। रबन तूं हींअर ज़िद ते आहीं। जे कमाल खान ज़ालिम हुयो, तूं बुन वांगुरु ज़ालिम बणिजी वई। गफ़ार खान, ज़ालिम उहो हूंदो आहे जेको मज़लूमनि मथां ज़ुल्म करे। तो बि त कमाल खान जा बेगुनाह माण्हू अलाए केतिरा मारे छॾिया आहिनि। जिन जिन बि ज़ालिम जो साथ ॾिनो उहो बेगुनाह नथा थी सघनि। गफ़ार खान, मां तोसां इन मसइले ते वधीक बहस करणु नथो चाहियां। हर हाल में तोखे ॻाल्हियुनि में अचणो पवंदो ऐं कहिड़े बि तरीक़े सां इन मसइले खे हल करणो पवंदो, न त मजबूरन मां ॾाढ ते लही ईंदुसि। पर मां इहो कॾहिं बि नथो चाहियां त मां तोसां ॾाढ कयां। बेॾोही खे धमकाइण बि ॾाढ हूंदो आहे रईस गफ़ार खान। बाक़ी कमाल खान खे मां तव्हांजे हवाले कॾहिं कोन कंदुसि। ऐं हा, जेकॾहिं तव्हांखे पंहिंजे ॾाढ जो नमूनो ॾेखारिणो आहे न, त पोइ भल तव्हां उन ॾाढ जो नमूनो मूंखे ॾेखारे वञो। रबना तूं गफ़ार खान जे ॾाढ जो नमूनो ॾिसी कोन सघंदे। बाबा साईं, रबन खे कुझु वक़्तु अञा डर ॾियो, भलू पंहिंजी दिलि जी बाहि अञा छंडे वठे। कालो, हींअर कमाल खान जी हालत रहम जोगी बणिजी वई आहे। उहो मां ई आहियां जेको कमाल खान जी इहा हालत ॾिसी वरी बि सब्र कयूं वेठो। पर मुंहिंजी जाइ ते को ॿियो हुजे हा न, त रबन खे मारे ऐं पंहिंजे भाउ खे आज़ाद कराए वञे हा।
पर कालू जेकॾहिं मूं अञा बि सब्र कयो त कमाल खान त चरियो थी वेंदो। जहिड़ी हालत कमाल खान राणे जी कई ही न, रबन बि कमाल खान जी ओड़ी हालत करे पोइ उन मां हथ कढंदो। सोप सीरियल ज़हर ज़िंदगी तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल सिन TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिन TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।